बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ी वक़ार मां जे साम्हूं बनी इसराइल जे टिनि शख़्सनि जो वाक़ियो बयानु कंदुसि। उन्हनि मंझां हिकु कोड़ जी बीमारी में मुब्तला हुयो ऐं हिकु गंजो ऐं टियों नाबीन हुयो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खां इम्तिहान वठणु चाहियो तो रब सुब्हानहु व तआला फ़रिश्ते खे इंसान जी शक्ल में मोकिलियो। कोड़ जी बीमारी वटि फ़रिश्तो आयो, उनखे चयोसि कि तोखे छा तमन्ना या आरज़ू ख़्वाहिश आहे। उनखे चयो कि मुंहिंजो रंग बिल्कुलु ठीकु थी वञे ऐं मुंहिंजी इहा बीमारी ठीकु थी वञे, बीमारी ख़तमु थी वञे। तो भले आदा फ़रिश्ते उनजे मथां हथु फेरियो, उनजी उहा बीमारी हली वई ऐं उहो बिल्कुलु सिहतयाब ऐं शिफ़ायाब थियो। उन खां बाद में फ़रिश्ते चयोसि कि हाणे तुंहिंजी तमन्ना या आरज़ू ख़्वाहिश आहे। उन चयो कि मूंखे उठ खपनि। तो भले आदा फ़रिश्ते उनखे उठ ॾिना। उन खां बाद में उहे उठ उन जा वधणु लॻा ऐं उहो अमीर बणिजी वियो पंहिंजे वक़्त जो। उन खां बाद में फ़रिश्तो आयो गंजे वटि, उनखे चयोसि कि तुंहिंजी तमन्ना या आरज़ू ख़्वाहिश आहे। उन चयो कि मुंहिंजे मथे जा वार अची वञनि, छो त माण्हू मूंखां नफ़रत कंदा आहिनि ऐं मूंखां ऐब सम्झी करे मूंखां परे हलिया वेंदा आहिनि, इन जे करे मुंहिंजे मथे जा वार अची वञनि। फ़रिश्ते उनजे मथां हथु फेरियो, उनजे मथे जा वार अची विया ऐं उहो बिल्कुलु। उन खां बाद में फ़रिश्ते चयो कि तुंहिंजी तमन्ना या आरज़ू हाणे आहे। उन चयो कि मूंखे ॻऊं खपनि। तो भले आदा फ़रिश्ते उनखे ॻऊं ॾिना ऐं उहो बिल्कुलु वक़्त जो उहे ॻऊं वधणु लॻा ऐं पंहिंजे वक़्त जो अमीर बणिजी वियो। ऐं टे शख़्स नाबीन वटि फ़रिश्ते आयो। फ़रिश्ते चयोसि कि छा तुंहिंजी तमन्ना या आरज़ू आहे। उन चयो कि मुंहिंजी अखियुनि जी रोशनी सही थी वञे, मुंहिंजी अखियूं शिफ़ायाब थी वञनि। फ़रिश्ते उनजे मथां हथु फेरियो ऐं उनजी अखियूं बिल्कुलु सही थियूं ऐं शिफ़ायाब थियो। ऐं फ़रिश्ते चयोसि हाणे तुंहिंजी तमन्ना या आरज़ू आहे। उन चयो कि मूंखे ॿकरियूं खपनि। फ़रिश्ते उनखे ॿकरियूं ॾिना। उन खां बाद में उहो बिल्कुलु ॿकरियूं उन जा वधणु लॻा ऐं उहो अमीर वक़्त जो बणिजी वियो। फ़रिश्ते अल्लाह सुब्हानहु व तआला उन फ़रिश्ते खे ॿीहर उन जो इम्तिहान वठण जे लाइ मोकिलियो। तो फलिहादा फ़रिश्तो कोड़ जी बीमारी वटि आयो। तो कोड़ वारी बीमारी में मुब्तला थी करे फ़रिश्तो आयो। फ़रिश्तो चयोसि कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे नाले ते हिकु उठ ॾे। मां ॿुधो हुयुमि कि तूं बि सभ खां पहिरियों इन बीमारी कोड़ जी बीमारी में मुब्तला हुए। उन चयो कि तूं कूड़ हरी रहियो आहीं, मां त बिल्कुलु ठीकु ठाकु हुयुसि ऐं मुंहिंजो आला अयाल वग़ैरह ख़ादिम घणा आहिनि, नौकर चाकर। तो भले आदा मां अल्लाह जे नाले ते उठ नथो ॾेई सघां। उन खां बाद में फ़रिश्ते चयो कि तूं कूड़ हणी रहियो आहीं। तो भले आदा अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे उअं ई करे जीअं तूं पहिरियों हुए। तो भले आदा उहे उअं ई बणिजी वियो जीअं पहिरियों हुयो। उन खां बाद में फ़रिश्तो आयो गंजे वटि, चयोसि कि ऐं गंजो बणिजी करे आयो ऐं उनखे चयोसि कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे नाले ते हिकु ॻऊं ॾे। तो भले आदा ऐं उन चयो कि मां अल्लाह जे नाले ते ॻऊं नथो ॾेई सघां, छो त मुंहिंजो आलो अयाल वग़ैरह नौकर चाकर घणा आहिनि। तो भले आदा ऐं फ़रिश्तो चयो कि मां ॿुधो हुयुमि कि तूं बि पहिरियों ईअं ई हुए। उन चयो कि बिल्कुलु तूं हाणे कूड़ हणी रहियो आहीं, मां त बिल्कुलु ठीकु ठाकु हुयुसि, मां गंजो पहिरियों किथे हुयुसि। फ़रिश्ते चयोसि कि तूं जेकॾहिं कूड़ हणी रहियो आहीं कि अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे उअं ई बणाए जीअं तूं पहिरियों हुए। तो भले आदा उहे बि उअं ई गंजो बणिजी वियो। उन खां बाद में फ़रिश्तो आयो नाबीन वटि ऐं उन नाबीन खे चयईं कि ऐं नाबीन बणिजी करे आयो। उनखे चयईं कि मां हिकु नाबीन आहियां। तो भले आदा अल्लाह जे नाले ते हिकु ॿकरी ॾे। उन नाबीन चयो कि बिल्कुलु मां बि पहिरियों नाबीन हुयुसि ऐं अल्लाह जे नाले ते इहा ॿकरी छा। ऐं तो भले आदा तूं जेको बि घुरे तो मां अल्लाह जे नाले ते तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। तो भले आदा इहे सभु कुझु अल्लाह जो ॾिनल आहे, जेको बि तूं घुरे, जेको खणे तो खण, जेको मुंहिंजे लाइ छॾे वञे उहो छॾे वञे। तो हज़रत ज़ी वक़ार अल्लाह सुब्हानहु व तआला जी उन फ़रिश्ते चयो कि अल्लाह सुब्हानहु व तआला हीअ सभु कुझु हीअ ॿकरियूं पंहिंजो झले छॾ ऐं मां रब सुब्हानहु व तआला जे तरफ़ां मोकिलियल तव्हांजो इम्तिहान वठण जे लाइ आयुसि ऐं रब सुब्हानहु व तआला तो नाबीन खां राज़ी आहे ऐं तुंहिंजे उन ॿिनि साथियुनि गंजे ऐं उन कोड़ जी बीमार वारे खां नाराज़ आहे। तो हज़रत ज़ी वक़ार इन वाक़े मां इहो मालूम थियो कि इंसान खे पंहिंजी मादी ऐं गुज़िरियल हालात खे यादि करणु घुरिजे ऐं उनखे विसारणु ऐं भुलिजणु न घुरिजे। ऐं ॿी इहा बि ॻाल्हि मालूम थी कि अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह सुब्हानहु व तआला जी उन्हनि खे ॾिनल क़ुवत ऐं ताक़त हूंदी आहे। जीअं फ़रिश्ते उन जे मथां हथु फेरायो तो उहे बिल्कुलु सिहतयाब बणिजी विया।
ऐं टी इहा बि ॻाल्हि थी मालूम थी कि इंसान खे हर हालत में अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुक्र करणु घुरिजे, नाशुक्री न करणु घुरिजे। ऐं जीअं इन वाक़े मां मालूम थियो कि गंजे ऐं कोड़ वारे बीमारी नाशुक्री कई तो अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे उन मर्ज़ में मुब्तला कयो ऐं उन नाबीना अल्लाह जो शुक्र अदा कयो तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन खां राज़ी थियो। अल्लाह सुब्हानहू व तआला का दुआ है को करीम रब असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।